अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ काज़ी अहमद खां। मां आहियां सलमान वसीर। तव्हांखे ख़बर ॾियूं था प्रेस क्लब काज़ी अहमद खां, जिथे काज़ी अहमद मोड़ जो रहवासी होटल जो मज़दूर मुमताज़ सियाल पंहिंजे 11 साल नियाणी सां गॾु प्रेस क्लब ते धाईंदे चयो त मुंहिंजी नियाणी सां नाइंसाफ़ थी आहे, मुंहिंजी नियाणी सां इंसाफ़ कयो वञे। मोड़ जो रहवासी जग्गू ख़ासकेली मुंहिंजी नियाणी सां बदअख़लाक़ ॿोली इस्तेमालु कई आहे, उन खां कपिड़ा लीड़ो करे तशद्दुद कयो आहे। काज़ी अहमद पुलिस जे ASI पढ़ियल कलोड़े जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पोइ पैसा वठी आज़ाद करे छॾियो। मां गुज़िरियल 10 ॾींहं खां इंसाफ़ लाइ दर जो ठोकरूं खाए रहियो आहियां, पर अफ़सोस जो जवाबदार बाअसर हुअण करे धमकियूं ॾियनि पिया, पर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे, न ई जवाबदारनि को फ़ैसिलो ॾियो था। मुंहिंजे नियाणी सां इंसाफ़ कयो वञे। मां ग़रीब मस्कीन पोरियत आहियां, मूं सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी नियाणीअ सां विड़िया पायो, बदतमीज़ी बि कई अथव, दाबा बि ॾियो था। मां ग़रीब आहियां, मूंखे इंसाफ़ खपे। इहो माण्हू ॿधनि, मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे। ग़रीब आहियां, 10 ॾींहं अॼु मां मजबूर थी हेॾे आयो आहियां। 10 ॾींहं होॾे भॻवान जूणनि में मूं कई आहे मिटिया, वरी प्रेस क्लब ते आयो आहियां। मां ग़रीब आहियां, इंसाफ़ खपे, माण्हू ॿधल खपे।